ओम साईं राम। राकेश जी शादी फिक्स थी थी वञे, पंहिंजे दोस्त खे फ़ोन थो करे, यार मूंखे ॿुधाए त सही फर्स्ट नाइट ते मां पंहिंजे जोइ खे कीअं इम्प्रेस कयां। चईंसि दोस्त चईंसि तूं दारू पीअंदो आहीं? चई न न न मां दारू न पीअंदो, असुल न करे। चई पोइ त तुंहिंजो कमु आसानु अथई, हिकिड़ी बॉटल खणी वञिजांइ सुहाग रात ते। जो बॉटल ॾिसी नाराज़ थी वेंदे, चवंदे छा आहे बॉटल खणी आयो आहीं, कमाल थो करी, तव्हां ड्रिंक कंदा आहियो? मूंखे त ड्रिंक न वणंदी अथव। तूं चवंदसि बसि अॼु खां मां ड्रिंक तुंहिंजे प्यार में छॾे ॾिनी। फर्स्ट इम्प्रेशन इज़ लास्ट इम्प्रेशन। जाम ख़ुशि थी वेंदा। चई हा हीअ ॾाढा सुठी आहे। अने तो ऊची बॉटल थो वठी वञा, ब्लैक लेबल जी बॉटल वठी थो वञे। ईअं करे जीअं रूम में गिरे थो, हथ में बॉटल खणी वञे थो करे, जो ॾिसी करे बॉटल ॾिसी ख़ुशि थी वञेसि। चएसि थी अरे तव्हांखे कीअं ख़बर पई मां ब्लैक लेबल पीअंदी आहियां? अच्छा भला फ्रिज में पई आहे सोडा, मूंखे पाणी सां गॾु न वणंदी अथव, तव्हां ग्लास ठाहियो, मां सोडा खणी थी अचां। चओ ओम साईं।